यूनिट 5 सिंप्लीफिकेशन यानी कि सादी सूरत में आणियो। सादी सूरत में आणण जे लाइ सभ खां पहिरियां असां नंढी डिंगी छॾींदासीं ऐं उन खां पोइ विची डिंगी चढ़ाईंदा आहियूं ऐं उन खां पोइ आख़िर में वरी डिंगी चढ़ाईंदा आहियूं। ऐं इन खां सवाइ सादी सूरत में आणण जे लाइ ॿियो जंहिंखे ज़हन में रखिणो आहे जेका ॻाल्हि त उहा निशान जी आहे। त सभ खां पहिरियां जेकी निशानी चढ़ाइबी उहा वंड जी चढ़ाइबी ऐं उन खां पोइ ज़रब जी ऐं उन खां पोइ जोड़ जी ऐं उन खां पोइ कट जी। त हीअ जेके आहिनि उसूल आहिनि जिन खे असां फॉलो कंदासीं ऐं पंहिंजे ज़हन में रखंदासीं त पोइ उहो हिसाब असां हल करे सघंदासीं। जेकर असां इन जेके उसूल आहिनि सादी सूरत में आणण जा इन खे असां फॉलो न कयो त पोइ उहो हिसाब छा थींदो, ग़लति थी वेंदो। त हिन हिसाब में हाणे असां सभ खां पहिरियां जेको आहे सो नंढी डिंगी चढ़ाईंदासीं। ठीकु आहे, 5 प्लस ब्रैकेट शुरू 16 ऐं -4 वंडिया 2 ऐं ज़रबिया 3 माइनस ब्रैकेट शुरू ऐं 6 खे ॿिए करे खोड़ो 3 चकर लॻंदो 3 दूं 6 ब्रैकेट बंदि ऐं विच डिंगी बंदि। सही, 5 प्लस विच डिंगी शुरू 16 -4 वंडिया 2 ज़रबिया 3 हाणे माइनस इंटू माइनस प्लस थी वेंदो। माइनस माइनस पाण ज़रब कंदासीं छा थींदो, जोड़ थी वेंदो +3। हाणे डिंगी जेकी नंढी उहा असां ख़तमु कईसीं ऐं विच डिंगी बंदि थी वेंदी। हाणे हिन हिसाब में ज़रब जोड़ ऐं कट जा हिसाब आहिनि त असां हिन में छा कंदासीं, सभ खां पहिरियां वंड जो अमल कंदासीं जीअं त तव्हांखे अॻे ई असां सम्झाए चुका आहियूं। त 5 प्लस विच डिंगी शुरू 16 माइनस 6 खे ॿिए करे खोड़ो 2 चकर लॻंदो 2 दूं 4 ज़रबिया 3 प्लस 3 विच डिंगी बंदि। त हाणे हिन में जोड़ ज़रब ऐं कट जो अमल आहे विच डिंगी में। तंहिं करे विच डिंगी में असां सभ खां पहिरियां ज़रब जो अमल कंदासीं। 5 प्लस विच डिंगी शुरू 16 माइनस 2 6 प्लस 3 ब्रैकेट बंदि। हाणे जोड़ ऐं कट हुआ तंहिं करे असां पहिरियां जोड़ जो अमल कंदासीं यानी कि 16 ऐं 2 खे पाण में छा कंदासीं, जोड़ कंदासीं। छाकाणि त 16 प्लस जी रक़म आहे ऐं +3 बि प्लस जी रक़म आहे। 5 प्लस विच डिंगी शुरू 16 प्लस 3 = 19 माइनस 6 विच डिंगी बंदि। त हाणे आख़िर में असां कट जो अमल कंदासीं। 5 प्लस 19 मां 6 विया बाक़ी 13 बचंदा। सही, हाणे असां हिन ब्रैकेट खे ख़तमु कंदासीं छाकाणि त हिन ब्रैकेट जो जेको हिसाब हो या जवाब हो असांखे मिली चुको आहे। त 5 प्लस 13 = हाणे पाण 5 ऐं 13 जोड़ कंदासीं त असांखे जवाब मिलंदो 18।